अस्सलाम वालेकुम। अज मां तव्हां सां रेसिपी शेयर कयां थी ज़र्दे जी। आज हम ज़र्दा बना रहे हैं, जिसके लिए ये सेला चावल जो हैं, सेला बासमती चावल मैंने 3-4 घंटे से भिगो के रखे हुए हैं। 3-4 कलाक थी विया आहिनि इन्हनि चावलनि खे भिजाए रखियो आहे। ऐं ही 4 नंढा फोटा आहिनि। 1/4 टीस्पून ज़र्दे जो रंग आहे। किशमिश आहे, तंहिंखे धोई हिन जूं ॾांडियूं लाहे छॾियूं आहिनि। पिस्ता बादाम भिजाए रखिया, छिले ऐं कटे रखिया आहिनि। खंडु पंहिंजी मर्ज़ीअ जे मुताबिक़। ऐं हीअ आहे केवड़ा वाटर, जेको असां ज़रूरु थोरी खुशबू जे लाइ हिन में विझंदासीं। हाणे अच्छा, ये चावलों के अलावा 4 ये छोटी इलायची के हैं दाने, जिनको मैं तोड़ के खोल कर इसमें डाल दूंगी। और 1/4 टीस्पून है ज़र्दे का रंग, और किशमिश है, पिस्ता बादाम है, जिनको भिगोकर 2-3 घंटे रखा गर्म पानी में, उसके बाद छील कर काट लिया है। चीनी हस्बे जायका, और थोड़ा सा केवड़ा वाटर हम इसमें डालेंगे। तो सबसे पहले यहाँ पे मैंने रखा है पानी उबालने के लिए। आग इसकी मैं तेज़ कर रही हूँ। इसमें हम डालेंगे ज़र्दे का रंग। हिन में असां ही ज़र्दे जो रंग विझी हिनखे बॉयल कंदासीं। हाणे तेसि ताईं इंतज़ारु कंदासीं जेसि ताईं ही पाणी असांजो बॉयल थिए। उन खां पोइ असां हिन में चांवर शामिलु कंदासीं। चांवरनि जो पाणी मां हारे छॾियो आहे, पानी फेंक दिया है चावलों का। और ये आप देख सकते हैं कि ये पानी जिसमें हमने कलर डाला है, अभी ये बॉयल होने वाला है। तो ये चावल मैं इसमें शामिल कर देती हूँ। ये चांवर हिन में विझां थी मां, पानी बिल्कुलु बॉयल थियण वारो आहे। ऐं पोइ हिनखे ढकु ॾेई थोरी देरि पचाईंदमि। त जंहिं महिल जीअं ही बॉयल थिए उन खां पोइ ढक लाए पचाइणो आहे। अभी 2 मिनट में इसको ढक देती हूँ ताकि ये उबलने लगे। उसके बाद ये ढक्कन हटा के फिर पकाएंगे। अच्छा, ये 3-4 टेबल स्पून खीर भी खाया हुआ, 3-4 टेबल स्पून ये दूध भी है। और एक बात जहन में रखें कि कुछ लोग जो है वो नमक ज़रूर डालते हैं खानों में, मीठे खानों में भी। मैं नहीं डालती। तो अगर आप लोग पसंद करते हैं तो आप इसमें चुटकी भर नमक शामिल कर सकते हैं। जेकॾहिं तव्हांखे लूणु वणंदो हुजे त तव्हां चपटी लूण जी हिन चांवरनि में शामिल कयो। मां मिठे में लूणु कोन विझंदी आहियां, अक्सर माण्हू ज़र्दे में विझंदा आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि त हीअ जेके मुंहिंजा चांवर आहिनि, ये आहिनि 1.5 गिलास, समझो 3 मेजरिंग कप्स। 1.5 गिलास चावल है मेरे, 3 मेजरिंग कप्स के बराबर। लेकिन मैंने ये बर्तन जो है थोड़ा बड़ा लिया है। हमेशा मैं कहती हूँ कि खुले पानी में और बड़े बर्तन में चावलों को उबाला करें। तो ये चावल मेरे बॉयल हो रहे हैं। और जैसे हम बिरयानी के चावल एक कनी छोड़ के उबालते हैं, इनको वैसे नहीं करना। इनको पूरा उबाल लेना है, पूरा गला देना है जैसे हमें चाहिए। ठीक है। जीअं असां बिरयानी जा चांवर हूंदा आहिनि, चवंदा आहियूं थोरो हॾु छॾे पोइ बॉयल कंदा आहियूं, हल्का कच्चा छॾींदा आहियूं। पर ही ज़र्दे जा चांवर असांखे कंप्लीट फुल बॉयल करणा आहिनि, त जीअं खाइण जे लाइक़ु हुजनि। हिननि खे कचो नाहे छॾिणो। ऐं ॿियो रंग जेको आहे, अगरि तव्हांखे डार्क येलो खपे, तेज़ रंग, त थोड़ो पाउडर जेको कलर आहे उहो वधीक विझो। अगर आप बहुत तेज़ पीला चाहें तो आप रंग इसमें थोड़ा सा ज़्यादा डाल सकते हैं। मैंने अपने हिसाब से एक मीडियम जो येलो है कलर, उसके हिसाब से इसमें कलर डाला है। इनको अभी हम चेक करेंगे। थोड़े से दाने इस पर निकाल लेते, कुछ दाना चांवरनि जा कढंदासीं ऐं असां चेक कंदासीं त ही ॻरी विया आहिनि या अञा हिननि खे पचाइणो आहे। चावल अभी कच्चे हैं, इनको अभी और पकाना पड़ेगा। और सेला चावल जो है वो आम चावलों की बनिस्बत टाइम थोड़ा सा ज़्यादा लेता है। सेला चांवर थोड़ो वधीक टाइम वठंदा आहिनि आम चांवरनि खां। सो अञा हिनखे मां थोड़ी देरि बॉयल कंदमि जेसि ताईं कंप्लीट ॻरी वञनि। चांवर ही मुंहिंजी मर्ज़ी जे मुताबिक़ बॉयल थी विया आहिनि। बाहि मां हिनजी घटि कयां थी। हिननि खे असां छाणियूं था। छाणी मां हिते रेडी करे रखी आहे। चांवर ही छाणे छॾिया आहिनि। ऐं हाणे असां हिननि खे थधे पाणी सां थोरो धोईंदासीं। ये अगर आपका टंकी का पानी साफ़ सुथरा है उससे, वरना किसी भी साफ़ ठंडे पानी से, नॉर्मल पानी से आप इनको धो लें, क्योंकि इसमें चावलों में जो कलफनुमा जो भी चीज़ होती है वो निकल जाए। इससे ये होता है कि चावल चिपकते नहीं हैं। चांवरनि में हिकिड़ी चिपचिपी शइ हूंदी आहे जेका कलफ जहिड़ी, त उहा जीअं चङी तरह सां हिन मां धोपी निकिरी वञे। त चांवरनि खे, ज़र्दे जे चांवरनि खे ख़ासि करे धोइणु ज़रूरी आहे। इन सां छा थींदो त चांवर ॻंढा न थींदा ऐं हिकु हिकु दाणो तव्हांखे अलॻि नज़र ईंदो। चांवरनि खे छाणे धोई रखियो आहे थोरो थधे थियण जे लाइ। हाणे उन साॻी देगड़ीअ खे गरम कयो आहे त जीअं उन मां पाणी सुकी वञे
ऐं हाणे मां हिन में ऑयल विझंदसि। ऐं हक़ीक़त में त मिठियूं शयूं जेके बि आहिनि गिह में ई सुठियूं पचंदियूं आहिनि। घी में ज़्यादा अच्छी बनती है हलवे या इस तरह के ज़र्दे वगैरह। तो अभी उसी देगची को मैंने गर्म कर लिया है आग पे, ताकि उसका पानी खुश्क हो जाए। अब इसमें ऑयल डाल देती हूँ। तेल मैंने इसमें डाल दिया। आप चाहें तो घी डालें, जेकॾहिं तव्हांखे वणे त तव्हां बिल्कुलु घी विझी था सघो। हिन में असां फोटे खे टिड़काईंदासीं, जॾहिं खुशबू अचण लगे तो असां हिन में चांवर विझंदासीं। इलायची को इसमें कड़कड़ाएंगे और जब इसकी खुशबू आने लगे इलायची की तो इसमें हम चावल डाल देंगे। तव्हां ॾिसो फोटा हिन में तेल में चंगी तरह पची रहा है। हाणे टाइम आए तो असां हिन में चावल विझूं। चावल डाल दिए। चावलों के साथ हम इसमें डालेंगे चीनी। चावरनि सां गॾु खंडु विझंदासीं। खंड जो हमेशा ही उसूल आहे त खंड खे साफ़ करे रखो, त जीअं उन में को भी मेरो दाणो या कचरो कुछ भी न हो। चीनी को हमेशा साफ़ करके डालना चाहिए, चेक करके डालना चाहिए। ज़्यादातर साफ़ ही होती है, लेकिन कभी कभी उसमें कोई मैला दाना हो सकता है, कोई कचरा हो सकता है, इसलिए रिस्क नहीं लेना चाहिए, उसको साफ़ कर देना चाहिए। और असां गॾु गॾु असां हिन में विझूं था किशमिश, जेको भी ड्राई फ्रूट है। अगर इन खां अलावा भी तव्हां खाजा विझी सघो था, ऐं ॿियो जेको भी कुछ विझण चाहे ड्राई फ्रूट में वो बिल्कुल विझी सघिजे थो। सो ही मूं हिन में ड्राई फ्रूट भी विधो आहे, ऐं कुछ मूं थोड़ी किशमिश ऐं कुछ ड्राई फ्रूट मां बचायो आहे गार्निशिंग जे लाइ। इनखे असां चंगी तरह मिक्स था कयूं। अब ये चीनी जो है ना अपना पानी छोड़ेगी। खंड हमेशा जॾहिं भी मेल्ट थी है बिल्कुल पानी थी वेंदी आहे, त असां हिनखे हाणे 2 मिनट तेज़ बाहि ते रखंदासीं त जीअं हे गरम थी वञनि चांवर चंगी तरह। पोइ ॾींदासीं हिननि खे दम। अब ये 2 मिनट में इनको तेज़ आंच पे छोड़ देती हूँ, ताकि चावल तो ठंडे हो चुके हैं, ताकि वो इस आग पे गर्म हो जाए। अच्छा, केवड़ा वाटर 1 फुल टेबल स्पून डालना है। ये केवड़ा वाटर हिकिड़ो भरियल खाइण वारो चमचो 1 टेबल स्पून असांखे विझणो आहे। सो मां वो खीर में मिलाए थी छॾियां। मां अंदाज़े सां विझां थी, तव्हां महिरबानी कजो त तव्हां उनखे टेबल स्पून सां मापे विझो। अंदाज़ो तव्हांजो सही आहे पोइ त ठीकु आहे, पर जेकॾहिं अंदाज़ो न हुजे त तव्हां उनखे चमचे सां मापे करे विझो। कभी भी आप ज़रूरत से ज़्यादा इसको केवड़ा का जो अर्क है, जो पानी है, उसको नहीं डालें, वरना खाने में खुशबू की बजाय वो बदजायका सा हो जाएगा और वो किसी को पसंद नहीं आएगा। हाँ, ही खीर केवड़ो मिलियल मां हिन में विधो आहे। थोड़ी देर हिनखे तेज़ बाहि ते छॾियूं था। उन खां पोइ मां हिनखे ॾींदमि दम, त जीअं हिन जो खंड जो पानी सुकी वञे ऐं खंड जेका है चांवरनि में चङी तरह सां जज़्ब थी वञे। और जो दूध अभी डाला है इससे इसमें भाप बनेगी। तो अभी इसको दम पे लगा रही हूँ, ताकि ये चीनी जो घुल रही है, चीनी का पानी निकल रहा है, वो इसमें अच्छी तरह जज़्ब हो जाए। तो थोड़ी देर तेज़ आंच, उसके बाद दम वाली आंच। इन जो दम असां चेक था कयूं। छो त असांखे दम इन लाइ न ॾियणो हो त जीअं चांवर ॻरी वञनि। चांवर असांजा पहिरियों खां ही पकल हुआ, चावल तो पके हुए थे। दम इसलिए देना था कि चीनी का पानी चावलों में जज़्ब हो जाए। और ये याद रखें कि कभी अगर ऐसा हो कि पानी खुश्क नहीं हो रहा, जज़्ब नहीं हो रहा, तो आप आग को तेज़ करके उसको पानी को सुखा सकते हैं। ठीक है। अगर जेकॾहिं कॾहिं भी ईअं थिए त पानी जेको आहे तव्हांजो सुके नथो, देर थो वठे, त तव्हां बाहि तेज़ करियो, पानी सुकाए सघो था। छो त चांवर असांजा पकल आहिनि, सिर्फ़ु असांखे उहा खंड जो पानी खुश्क करिणो आहे। त 2 मिंट मां हिनजी बाहि तेज़ कई आहे। उन सां गॾु गॾु मां ॿी साइड ते पचाए चुकी आहियां मज़ेदार असांजी सिंधी बिरयानी। उनजी रेसिपी मुंहिंजी शेयर थियल आहे, ऐं इन जो लिंक बि मां हिन जे हेठां ॾेई छॾींदमि। छो त ज़रदो हुजे त उन सां गॾु या त पुलाव हुजे या बिरयानी हुजे, तॾहिं मज़ो ईंदो आहे। तो हाणे असां हिननि चांवरनि खे कढूं था प्लेट में। बिस्मिल्लाह रहमान रहीम। मूंखे उमेदु आहे तव्हांखे मुंहिंजी रेसिपी वणंदी। अगरि वणे, तव्हांखे वीडियो वणी हुजे या रेसिपी वणी हुजे, तो लाइक करो, कमेंट करो, शेयर करो। अगर आपको कुछ पूछना हो, कुछ कहना हो, तो आप कमेंट कर सकते हैं। मेरा चैनल सब्सक्राइब करें। ज़िंदगी रही तो और बहुत कुछ शेयर करना चाहती हूँ मैं आप लोगों के साथ अपने तजुर्बे। तो अगर चैनल सब्सक्राइब करेंगे तो आसानी से वो सारी वीडियोज़ आप देख सकते हैं। पंहिंजी राय ज़रूर ॾिजो, तव्हांखे कीअं लॻो। आम हिकिड़ो असांजो खाधो आहे जेको असांजे सिंधी कुज़ीन जो हिकिड़ो हिस्सो आहे, ऐं
असां वटि हर असांजे सूबे जा माण्हू हर ॿोली ॻाल्हाईंदड़ ही डिश पचाइनि था, खाइनि था। असांजे सॼे मुल्क में घणो करे इहा ज़रदो जेको आहे पचंदो आहे। त कंहिंजे बि लाइ का नई शइ न आहे, पर पचाइणु थोरो जेको आहे उहो तरीक़ो मुख़्तलिफ़ आहे, थोरो ॾुखियो आहे। चांवरनि जो उहो बैलेंस रखणु उहो थोरो सिखणो पवंदो आहे। त उमेदु आहे तव्हांखे इहा डिश वणंदी। हमेशह चवंदी आहियां प्यार सां खाधो पचायो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। इनशाला वरी कंहिं ॿी वीडियो सां कंहिं ॿी रेसिपी सां मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह वाही।